अस्सलाम वालेकुम या अली मदद। मां हिन वक़्तु कराची सिंध जे हिल पार्क ते बीठो आहियां। ही अव्हांखे चोधारी मंज़र ॾेखारींदुमि। जेके सम्झ में अचे त ठीकु आहे, न अचे बि त ठीकु आहे। लाज़मी आहे, हर कंहिं हिल पार्क में ॾिठो हूंदो, कंहिं ॾिठो हूंदो, कंहिं ॿुधो हूंदो, कंहिं पढ़ियो हूंदो, कंहिंखे ॼाण हूंदी, को चवंदो हूंदो त मां बि वञा। पर असां त इहे वक़्तु वक़्तु ईंदा रहंदा आहियूं। शायदि अॼु मां बि काफ़ी अरसे खां पोइ हिते आयो आहियां। ही बैकग्राउंड आहे। वरी ओ हिन मुंहिंजे पोइते वरी ॾिसंदा त इहो बाज़ जो हिकु तलाउ ठहियलु आहे, जंहिंमें बतकूं वग़ैरह रहनि थियूं। अॼु सूमर जो ॾींहुं आहे, माण्हू बि कुझु घटि आहिनि। शाम जो 3 जो टाइम आहे। लाज़मी आहे, उनखां पोइ माण्हू वांदा थींदा त ईंदा घुमणु फिरणु। पर असां त हाणे बग़ैर टाइम जे ईंदा आहियूं जिते किथे। अलाह ख़ैरु कंदो। सो ॿियो मिड़ई ख़ैरु, अव्हां बि ख़ुशि हूंदव, असां बि ख़ुशि हूंदासीं। अव्हां असां लाइ दुआ कंदा कयो, असां लाइ दुआ कयो। हा, त हीउ हिल पार्क आहे, कराची सिंध जो शहरु आहे। ऐं हिल पार्क माना जबल जो टुकड़ो हुन ते पार्क ठहियलु आहे। पार्क भलो आहे, फैमिली जे हिसाब सां बि, छड़नि जे हिसाब सां बि। पोइ जंहिंजो जहिड़ो मूड चए, लाज़मी उहो पंहिंजो हिसाब किताब रखे। सही आहे न? हा, अलाह ख़ैरु कंदो। मोकिलणी न आहे। वरी मिलंदासीं। दिलि दुआ में यादि, जॾां पेर तेॾां ख़ैरु। अल्लाह वाही। अस्सलाम वालेकुम या अली मदद। ख़ुदा हाफ़िज़। मर फ़क़ीर खे दुआ में यादि कंदा कयो। बेड़ा ई पार।